बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर 4 लेसन 18 MCQs ऐं बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे जो लेक्चर जो मौजू आहे मल्टीपल चॉइस क्वेश्चंस। असांजे रिव्यू क्वेश्चंस जी पहिरीं जेका एक्सरसाइज आहे उहा आहे इन सर्कल दी करेक्ट आंसर। जेको सही जवाब मिलियल हूंदो ABCD ऑप्शन मंझां असां हुनखे टिक मार्क कंदासीं त ही असांजो सही जेको आहे सो ऑप्शन आहे। सो असां वटि मल्टीपल चॉइस क्वेश्चंस आहिनि। सवाल नंबर पहिरियों आहे What is the responsible for the high resolution of the electron microscope? इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जी हाई रेज़ोल्यूशन जे पोयां ज़िम्मेवार केरु आहे? कहिड़ो सबबु आहे जो इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप असां जूं हाई रेज़ोल्यूशन हूंदियूं आहिनि? असां माइक्रोस्कोपी में ॿ जेके ज़रूरी शयूं हुयूं उहे पढ़ियूं हुयूंसीं। हिकिड़ो हुयो मैग्नीफिकेशन, ॿियो हुयो रेज़ोल्यूशन। मैग्नीफिकेशन जो मतिलबु हूंदो आहे शयुनि खे ज़ूम करे ॾेखारणु, ऐं रेज़ोल्यूशन जो मतिलबु आहे त उहो तव्हांखे शयुनि जी क्लियरिटी जेका आहे उहा ज़ाहिर करे ॾेखारींदो आहे। यानी जेकॾहिं हिकिड़ो सेल खणो था, उनजे अंदरि तमामु नंढड़ा हिकिड़ा माइक्रो ऑर्गेनेल्स आहिनि, उन्हनि जे विच में बि तव्हांखे उन्हनि खे चिटो करे ॾेखारींदो, ॿिनि पॉइंट्स में फ़र्क़ु करे ॾेखारींदो त हीअ अलॻि अलॻि शयूं आहिनि। जेकॾहिं रुगो मैग्नीफिकेशन कबी त उहे शयूं धुंधलियूं नज़र ईंदियूं, वॾियूं ईंदियूं पर धुंधलियूं। इन जे करे रेज़ोल्यूशन जेका आहे उहा जॾहिं असां पावरफुल जेका इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप आहे उहा इस्तेमालु कंदा आहियूं त उन में शयूं चिटियूं ऐं अलॻि अलॻि नज़र ईंदियूं आहिनि। त छा सबबु आहे हाई मैग्नीफिकेशन? ऐं उनजे बारे में असां ॻाल्हायोसीं त मैग्नीफिकेशन वॾी तस्वीर करे ॾेखारे सघे थी पर उहा धुंधली हूंदी। बी आहे शॉर्ट वेव लेंथ ऑफ इलेक्ट्रॉन बीम। इलेक्ट्रॉन बीम इस्तेमालु थींदी आहे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप में, ऐं उन्हनि इलेक्ट्रॉन जी जेका वेव लेंथ आहे उहा तमामु नंढी हूंदी आहे। सी आहे यूज़ ऑफ हैवी मेटल स्ट्रैंड्स। डी आहे वेरी थिन सेक्शन। असां वटि जेको आहे सो असांखे मालूम आहे त इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप में इलेक्ट्रॉन इस्तेमालु थींदा आहिनि ऐं उन्हनि जी जेका आहे वेव लेंथ तमामु नंढी हूंदी आहे। इन जे करे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप वटि हाई रेज़ोल्यूशन हूंदी आहे। सो सही जवाबु आहे असांजो बी। वेव लेंथ जे बारे में तव्हांखे ख़बर आहे त ॿिनि चोटियुनि या ॿ जेके ट्रफ थींदा आहिनि, वेव लेंथ थींदी आहे हीअं, त उनजो हिकु क्रेस्ट खां हिकु चोटी खां ॿी चोटी ताईं मुफ़ासिले खे वेव लेंथ चयो वेंदो आहे। हिननि जी जेकी इलेक्ट्रॉन बीम हिन में इस्तेमालु थिए थी उन्हनि जी वेव लेंथ तमामु नंढी हूंदी आहे, इन जे करे उनखे हाई रेज़ोल्यूशन हूंदी आहे। सवाल नंबर ॿियो आहे व्हाट इज़ द फंक्शन ऑफ द रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम? असांजे जीव ॻड़ो जेको आहे ॿूटे जो हुजे या एनिमल जो हुजे, उनजे अंदरि रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम जेके आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि। हिकिड़ो ऑर्गेनेल आहे, उनजो कमु छा हूंदो आहे? ए एरोबिक रेस्पिरेशन। हाणे तव्हांखे इहो एरोबिक रेस्पिरेशन ते त माइट्रोकोंड्रिया जो नालो ज़हन में ईंदो हूंदो। इंट्रासेल्यूलर डाइजेशन, इहो लाइज़ोसोम जो कमु आहे। सिंथेसिस ऑफ स्टीरॉइड्स, इहो बि एंडोप्लाज्मिक रेटिकुलम जो कमु आहे। डी सिंथेसिस ऑफ प्रोटीन, इहो बि एंडोप्लाज्मिक रेटिकुलम जो कमु आहे। पर रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम जो कमु आहे सिंथेसिस ऑफ प्रोटीन, ऐं सिंथेसिस ऑफ स्टीरॉइड्स जेको आहे उहो स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम जो कमु हूंदो आहे। तंहिंजे करे हिते असांजो सही जेको जवाबु आहे उहो आहे डी ऑप्शन इज़ करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 2। सवाल नंबर 3 आहे विच स्टेटमेंट अबाउट द फ्लूइड मोज़ेक मॉडल ऑफ मेम्ब्रेन स्ट्रक्चर इज़ करेक्ट? हेठनि मंझां कहिड़ो बयानु फ्लूइड मोज़ेक मॉडल मेम्ब्रेन जो जेको ॾिनल आहे उन जे लाइ कहिड़ो दुरुस्त आहे? ए आहे द लेस अनसेचुरेटेड द फैटी एसिड द मोर फ्लूइड नेचर। हाणे यानी फ्लूइड नेचर जे बारे में थो पुछा करे, त ॿुधायो त फ्लूइड मोज़ेक मॉडल ऑफ जेको मेम्ब्रेन आहे उनजी फ्लूइड नेचर छो आहे? हाणे उनजा हेठि सबब ॾिनल आहिनि। पहिरियों सबबु इहो आहे त जेतिरा उन में अनसेचुरेटेड फैटी एसिड वधीक हूंदा ओतिरो उन में फ्लूइड नेचर वधीक हूंदी। ऐं असांजे तव्हांखे इहो ख़बर आहे त असांजो जेको मेम्ब्रेन थींदी आहे सेल मेम्ब्रेन, उनजे अंदरि हिकिड़ो त फास्फेट जेको आहे सो हेड थींदो आहे, ॿिया थींदा आहिनि उनजा टेल। इहे जेके टेल हूंदा आहिनि उहे फैटी एसिड्स जा ठहियल हूंदा आहिनि। उन में ॿिनि क़िस्मनि जा फैटी एसिड्स हूंदा आहिनि। हिकिड़ा तव्हांखे सिधा नज़र ईंदा हूंदा अनसेचुरेटेड फैटी एसिड्स, ॿिया ई थोरा टेड़ा आहिनि, इहे हूंदा आहिनि अनसेचुरेटेड फैटी एसिड्स। सो असांखे इहो त असां पंहिंजे वीडियो लेक्चर में पढ़ी आया आहियूं त सेल मेम्ब्रेन जो जेको फ्लूइड मोज़ेक मॉडल आहे यानी उहा फ्लूइड नेचर जी छो आहे, उनजे पोयां हिकिड़ो मुख्य सबबु त कोलेस्ट्रॉल हूंदो आहे। हिते ऑप्शन में किथे बि कोलेस्ट्रॉल कोन्हे को ॾिनल, तंहिंजे करे हाणे ॿियो असांखे ऑप्शन ॾियणो पवंदो। ॿियो ऑप्शन हिकिड़ो ए त असां पढ़ी वियासीं। बी आहे द मोर अनसेचुरेटेड द फैटी एसिड द मोर फ्लूइड नेचर। जेतिरा वधीक ही अनसेचुरेटेड फैटी एसिड्स हूंदा ओतिरो वधीक तव्हांजी जेका सेल मेम्ब्रेन आहे उहा फ्लूइड हूंदी। सी आहे हायर द टेम्परेचर लेस फ्लूइड नेचर। गर्मी पद वधंदो त फ्लूइड नेचर जेका आहे उहा घटिजी वेंदी।
डी आहे द लोअर द टेम्परेचर मोर फ्लूइड नेचर, गर्मीपत जेतिरो घटि हूंदो ओतिरी फ्लूइड नेचर जेका आहे वधीक हूंदी। ऐं टेम्परेचर जो किरदारु आहे पर उहो हूंदो आहे सेकेंडरी। टेम्परेचर वधीक आहे गर्मी आहे या जेको आहे सो थधि आहे घटि आहे टेम्परेचर, त उनजी फ्लूइड नेचर जेका आहे उहा मेंटेन करण जे लाइ ॿिनि शयुनि जो कमु आहे। हिकिड़ो आहे तव्हांजो कोलेस्ट्रॉल, ॿियो आहे तव्हांजा फैटी एसिड्स। हाणे हिते कोलेस्ट्रॉल जो ज़िक्र आहे कोन, तंहिंजे करे ही सेकेंडरी सबब आहिनि, इन्हनि खे असां छॾियूं था। इन्हनि जे हूंदे केरु मैनेज कंदो? कोलेस्ट्रॉल कंदो या वरी तव्हांजा फैटी एसिड्स कंदा, सो बि अनसेचुरेटेड फैटी एसिड्स कंदा ही वारा। इहे छा आहिनि? ही जेकॾहिं सिधा जेके असांजा सेचुरेटेड फैटी एसिड्स आहिनि उहे हूंदा त उहे पाण में क्लोज़ली पैक्ड थी वेंदा, ऐं जेका असांजी सेल वाल आहे, सेल मेम्ब्रेन आहे सॉरी, उहा असांजी जेका सेल मेम्ब्रेन थींदी थोरी रिजिड थी वेंदी, टाइटली जो पैक थींदा त उन्हनि खे चुरण पुरण में ॾुखियाई थींदी। इन जे करे अनसेचुरेटेड फैटी एसिड्स जेतिरा वधीक हूंदा आहिनि ओतिरो असांजो सेल मेम्ब्रेन या प्लाज़्मा मेम्ब्रेन जेको आहे उहो फ्लूइड हूंदो आहे नेचर में। तंहिंजे करे हिते असांजो करेक्ट जेको आंसर आहे उहो आहे ऑप्शन बी। सो असां टिक कंदासीं सवाल नंबर 3 लाइ, त तव्हांजो ऑप्शन बी हिते करेक्ट आहे। सवाल नंबर 4 आहे विच प्रोसेस अलो मूवमेंट इन एंड आउट ऑफ सेल। जीव गरड़े मंझां ऐं जीव गरड़े जे अंदरि जेका शयुनि जी अचु वञु थींदी आहे उन जे लाइ कहिड़ो प्रोसेस इजाज़त ॾींदो आहे, कहिड़ो प्रोसेस हेल्प कंदो आहे त शयूं जीव गरड़े में अचनि वञनि? ए नंबर 1 आहे ऑस्मोसिस, नंबर 2 आहे डिफ्यूजन, नंबर 3 आहे एक्टिव ट्रांसपोर्ट। तव्हांखे यादि हूंदो त ऑस्मोसिस जे ज़रिए बि शयूं जीव गरड़े जे अंदरि ऐं ॿाहिरि पंहिंजी जेका मूवमेंट आहे उहा जारी रखंदियूं आहिनि। डिफ्यूजन बि उन्हनि खे हेल्प कंदो आहे, एक्टिव ट्रांसपोर्ट बि उन्हनि खे हेल्प कंदो आहे। थोरो फ़र्क़ु आहे खणी त हिकिड़नि में एनर्जी थी ख़र्च थिए जीअं एक्टिव ट्रांसपोर्ट आहे, हिननि में एनर्जी ख़र्च कोन थींदी आहे। तंहिंजे करे ए जेको ऑप्शन आहे त सिर्फ़ु ऑस्मोसिस जे ज़रिए थींदो आहे, इहो बि ग़लति आहे। बी आहे 1 and 2 ओनली। छा ऑस्मोसिस ऐं डिफ्यूजन रुगो सेल मंझां शयुनि जी चुरपुर कराईंदा आहिनि, अचु वञु कराईंदा आहिनि? इहो बि ग़लति आहे। 2 and 3 इहो बि ग़लति आहे। डी सही आहे त टिनी तरीक़नि जे ज़रिए सेल जे थ्रू, सेल मेम्ब्रेन जे थ्रू मूवमेंट थींदी आहे मुख़्तलिफ़ शयुनि जी। सवाल नंबर 5 आहे ऑल आर पॉस्टुलेट्स ऑफ सेल थियरी एक्सेप्ट। हेठि जेके बयान ॾिनल आहिनि उहे सेल थियरीअ जा ई मफ़रूज़ आहिनि सवाइ हिकिड़े जे। उहो कहिड़ो आहे? ए न्यू सेल इज़ ड्राइव फ्रॉम प्री एग्ज़िस्टिंग सेल्स। असांजा जेके नवां जीव घोड़ा ठहंदा आहिनि उहे पुराणनि मौजूदु जीव घोड़नि मंझां ई पैदा थींदा आहिनि। इहा ॻाल्हि बि ठीकु आहे। माना हाणे चए थो त ग़लति कहिड़ो आहे? हीअ त सेल थियरी जो पॉस्टुलेट आहे, तंहिंजे करे हिनखे बि छॾियो। सेल डज़ नॉट कंटेन द हेरिडिटरी मटीरियल। जीव घोड़े जे अंदरि जीनियाती मादो, विरासती मादो मौजूदु न हूंदो आहे। हीअ वारो ऑप्शन जेको आहे इहो ई असांखे ग़लति थो लॻे, छो त सेल थियरी में अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का थियल त ही पॉस्टुलेट न आहे। बाक़ी सी वारो बि आहे ऑल ऑर्गेनिज़म्स आर मेड अप ऑफ 1 or more सेल्स। सभई जेके जानदार आहिनि हिक या वधीक जीव घरड़नि जा ठहियल हूंदा आहिनि। सेल इज़ द फंडामेंटल यूनिट ऑफ लाइफ। इहो त बुनियादी असांजे सेल थियरी जो पॉस्टुलेट आहे, तंहिंजे करे बी वारो ऑप्शन जेको आहे उहो करेक्ट आंसर आहे त इहो सेल थियरी जो पॉस्टुलेट कोन्हे को, बाक़ी टई आहिनि। सवाल नंबर आहे असांजो 6 सेकेंडरी वॉल इज़ मेड अप ऑफ। जेका ॿूटे जे अंदरि वाल थींदी आहे असां हुन में प्राइमरी वाल बि पढ़ी आहे, सेकेंडरी वाल बि पढ़ी आहे, लेमेला बि पढ़ी आहे। तंहिंजे करे सेकेंडरी वाल छा जी ठहियल हूंदी आहे? पैक्टिन एंड सेल्यूलोज, सेल्यूलोज एंड प्रोटीन, सेल्यूलोज एंड लिग्निन, लिग्निन एंड पैक्टिन। असांखे इहो मालूम आहे त लिग्निन जी त ठहियल हूंदी आहे, पर हिते लिग्निन एंड पैक्टिन आहे, हिते लिग्निन एंड सेल्यूलोज आहे। त सही असांजो जेको करेक्ट आंसर आहे उहो आहे सी। सेकेंडरी सेल वाल सेल्यूलोज ऐं लिग्निन जी ठहियल हूंदी आहे, जॾहिं त प्राइमरी असांखे मालूम आहे त उहा सेल्यूलोज ऐं हेमी सेल्यूलोज जी ठहियल हूंदी आहे, जॾहिं त पैक्टिन ऐं लिग्निन जेको आहे उहो असांजी लेमिला में मौजूदु हूंदो आहे। सवाल नंबर 7 आहे सिलेक्ट द ऑड वन। ऑड वन यानी मिसमैचिंग आहे हिननि चइनी में को हिकिड़ो, उहो तव्हां चूंडियो। ए आहे एक्टिव ट्रांसपोर्ट, बी आहे डिफ्यूजन, सी आहे फैसिलिटेटेड डिफ्यूजन, डी आहे ऑस्मोसिस। हाणे तव्हांखे इहे शयूं पढ़ंदे हिकिड़ो त ज़हन में ज़रूरु आयो हूंदो त हिननि चइनी में हिकिड़ी ॻाल्हि त हिकु जहिड़ी हीअ आहे त सेल मेम्ब्रेन मां जेके शयुनि जी अचु वञु थींदी आहे उहा हिननि चइनी जे ज़रिए थींदी आहे, उहे अमल आहिनि। पर वरी तव्हांखे जेकॾहिं हुनखे अञा कैटेगराइज़ कंदो त तव्हांखे यादि ईंदो त हिकिड़ी आहे एक्टिव ट्रांसपोर्ट, ॿी आहे पैसिव ट्रांसपोर्ट। पैसिव ट्रांसपोर्ट माना उहा ट्रांसपोर्ट शयुनि जी उहा अचु वञु जंहिंमें एनर्जी ख़र्च न थींदी आहे, ऐं ॿी आहे एक्टिव ट्रांसपोर्ट जंहिंमें शयुनि जी अचु वञु ते एनर्जी ख़र्च थींदी आहे। तंहिंजे करे डिफ्यूजन, फैसिलिटेटेड डिफ्यूजन या ऑस्मोसिस इहे टई पैसिव ट्रांसपोर्ट जा क़िस्म आहिनि। ऐं ए जेको आहे एक्टिव ट्रांसपोर्ट आहे त ही ऑड वन आहे, तंहिंजे करे असां ए खे सिलेक्ट कंदासीं त ही हुननि सां इन ॻाल्हि में मिसमैचिंग आहे त हू सभई पाण में पैसिव ट्रांसपोर्ट जा क़िस्म आहिनि टई, ही एक्टिव ट्रांसपोर्ट अलॻि आहे।
सवाल नंबर 8 आहे ट्रेस द करेक्ट पाथवे ऑफ प्रोटीन प्रोड्यूस फ्रॉम प्रोटीन फैक्ट्रीज़। चए थो प्रोटीन फैक्ट्रीज़ मंझां प्रोटीन जेका तयारु थींदी आहे उनजो करेक्ट जेको पाथवे आहे रस्तो आहे स्टेप्स आहिनि उहे तव्हां ॿुधायो। असां वटि ए आहे RER रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम, ॿिए ते आहे राइबोसोम्स, टे ते आहे गोल्गी बॉडीज़ ऐं चौथे ते आहे लाइसोसोम। इहो असांजो ग़लति आहे छो त पहिरियां राइबोसोम्स ईंदा आहिनि। हाणे आहे हिते असांजो बी वारो ऑप्शन आहे, इन में राइबोसोम्स अचे थो त राइबोसोम्स पहिरियां प्रोटीन खे तयारु कंदो, पोइ उनखे मोकिलींदो रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम में। रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम उनखे प्रोटीन खे तयारु करे उनखे पैक करे मोकिलींदो गोल्गी बॉडीज़ ॾे। गोल्गी बॉडीज़ उन में मॉडिफिकेशन कंदा आहिनि, ज़रूरी शयूं ऐड करणियूं आहिनि, कुझु शयूं रिमूव करणियूं आहिनि, उहो करे ऐं पोइ उनखे मोकिलींदा लाइसोसोम ॾे। लाइसोसोम जेको आहे सो इहो पाण पंहिंजे अंदरि एंजाइम्स जेको आहे सो स्टोर करे रखंदो आहे प्रोटीन बि या एंजाइम्स बि जेके आहिनि असांजा उहे हिकिड़ो प्रोटीन जो क़िस्म आहिनि। तंहिंजे करे प्रोटीन अचे करे तव्हांजी लाइसोसोम वटि ईंदी, लाइसोसोम उनखे सेल जे अंदरि बि किथे कमु आणे सघे थो या वरी ॿाहिरि बि सेल खां उनखे ॿाहिरि मोकिले सघे थो। सो सही करेक्ट जेको असांजो पाथवे आहे उहो आहे बी। सवाल नंबर 9 आहे सेल ऑर्गेनेल फाउंड इन एनिमल सेल एंड हेल्प इन इंट्रासेल्युलर डाइजेशन। जानवरनि जे जीव घरड़े में हिकिड़ो सेल ऑर्गेनेल हूंदो आहे जेको इंट्रासेल्युलर डाइजेशन में हेल्प कंदो आहे, उनजो नालो छा आहे? जीव घरड़े जे अंदरि तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ो ऑर्गेनेल थींदो आहे जेको पाण इंट्रासेल्युलर डाइजेशन कराईंदो आहे, उहो असांजो ए आहे लाइसोसोम। इहो लाइसोसोम जो कमु आहे छो त हिन जे अंदरि एंजाइम्स मौजूदु हूंदा आहिनि, उहे ई शयुनि जी असांखे डाइजेशन करण में मदद ॾींदा आहिनि। बाक़ी तव्हांजा ॿिया जेके ऑर्गेनेल आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ कम आहिनि, लाइसोसोम ई आहे जेको इंट्रासेल्युलर डाइजेशन में हेल्प कंदो आहे। सवाल नंबर 10 आहे असां वटि सिलेक्ट द मिसमैच्ड। हिते हिकिड़ो ऑर्गेनेल ॾिनल आहे, साम्हूं हुनजो कमु ॾिनल आहे। हाणे ग़लति कमु कंहिंजो लिखियलु आहे? ए प्लास्टिड्स स्टोरेज ऑफ केमिकल्स। इहा ॻाल्हि ठीकु आहे त प्लास्टिड्स में केमिकल्स जी स्टोरेज थियल हूंदी आहे। सेंट्रियोल हेल्प इन सेल डिवीजन। असांखे इहो मालूम आहे त सेल डिवीजन में सेंट्रियोल जो तमामु अहम किरदारु हूंदो आहे, जेको पोइ वरी क्रोमोसोम्स खे अलॻि अलॻि करे धागनि वांगुरु छिके वेंदा आहिनि। सी आहे राइबोसोम्स सिंथेसिस ऑफ स्टीरॉइड्स ऐं माइटोकॉन्ड्रिया आहे सिंथेसिस ऑफ ATP। माइटोकॉन्ड्रिया लाइ बि सही लिखियलु आहे, तंहिंजे करे सी ऑप्शन जेको आहे उहो असांखे मिसमैच लॻे थो। राइबोसोम्स जेको आहे सो उहो सिंथेसिस ऑफ स्टीरॉइड्स उनजो कमु कोन्हे को, असां पढ़ी आयासीं त स्टीरॉइड्स जेके आहिनि उहे तयारु थींदा आहिनि असांजा स्मूथ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम में। तंहिंजे करे असांजो सही जेको मिसमैच्ड ते पेयर आहे उहो सी आहे। सवाल नंबर 10 सां गॾु असांजो अॼोको रिव्यू क्वेश्चन्स जो एक्सरसाइज़ नंबर 1 हुयो, इन सर्किल द करेक्ट आंसर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु, तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।